بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي التأملات القرآنية جسان برنامج جيكو صدي نصيحة القرآن ما كدنا وجه الله تعالى أسانك حكم كيوا أفلا يتدبرون القرآن أم على قلوب أقفالها. الله تعالى چتو چھا قرآن کے چھونا تا پڑھن چھونا تا سمجھن جاہنن جي دلن تے تالا لگل ہن. یہ سورة محمد میں 24 نمبر آية بي جگہ تے چتو أفلا يتدبرون القرآن ولو كان من عند غير الله لوجدوا فيه اختلافا كثيرا. یہ سورة النساء 82 آية الله سين چتو قرآن کے چھونا تا سمجھن چھونا تا تدبر کن چھونا تا ہن کے پڑھن ऐं سمجھن. ہی جے اللہ کا سوا کے طرف اچے ہاں تا ہن میں تمام اختلاف ہو جے ہاں. یہ تمام گھणो سورة المؤمنون میں سورة صاد میں ऐं ॿी जगहनि ते बि सूरत الكهف में बि अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो हिन ते क़ुर खे तदब्बुर कयो ऐं सम्झो. तंहिंजे करे असांजो इहो बरनामज आहे त क़ुर जा कुझु फ़ाइदा कुझु आयतुनि मां पढ़ी ऐं उन मां कुझु फ़ाइदो वठूं ऐं सम्झूं. असांजी ज़िंदगी इन शइ ते गुज़री वञे त इहो बि हिकिड़ी ॾाढो भलो अमल आहे. अॼोके अॼु सां वटि जेकी अॼु आयत आहे, पहिरियों त ॿुधायूं त हीउ हिसो आहे जेको 99 तअमुलात क़ुरानी आहे, 99 हिसो आहे. ऐं अॼोकी आयत आहे कहिड़ी आहे, फ़क़ूला लहू क़ौलन लय्यिना सूरत ताहा 44 आयत. अल्लाह साईं चए थो त नरम हिन खे वञी चओ, नरम लफ़्ज़ सुठा लफ़्ज़ भला लफ़्ज़ वञी हुन खे सां उन नसीहत कयो. कंहिंखे थो चए अल्लाह ताला? इहो फ़िरऔन ॾे. फ़िरऔन जेको हो वॾो ज़ालिम जेको हो, अल्लाह ताला क़ुर में जिथे किथे इन जो ज़िक्र कयो आहे. जे इन में असांजो इन मां इबरत वठूं, असां इन मां इबरत वठूं, असीं सम्झूं त अल्लाह ताला ॾिसो इन सूरत में 43 आयत में चए थो इज़हबा इला फ़िरऔन इन्नहु तग़ा. यानी या मूसा या हारून ॿई तव्हां वञो, ॾाढो ज़ुल्म में पइजी वियो आहे फ़िरऔन, ॾाढो ज़ुल्म में पइजी वियो. पर उन खां वञी छा वञी चयोसि, नरम यानी तेज़ ॻाल्हायोसि, न ज़ोर सां न ॻाल्हायोसि, ईअं न चयोसि त तूं मुशरिक आहीं या तूं काफ़िर आहीं या तूं हीअं ज़ालिम आहीं, न. अल्लाह ताला उन खां पोइ चयो फ़क़ूला लहू क़ौलन लय्यिना, वञी उनखे नरम लफ़्ज़ इख़्तियार कयो उनखे ऐं उनखे सम्झायो, क़ुर्ब मुहबत में हुनखे सम्झायो. ऐं ॾिसो न, इहो असांखे अल्लाह ताला जिथे किथे असांखे सबक़ ॾिए थो. सूरत अल-बक़रा में बि असांखे पढ़ूं था, जेके सूरत 83 आयत में अल्लाह साईं चए थो वक़ूलू लिन्नासि हुस्ना, यानी माण्हुनि खे नसीहत कयो, वाज़ कयो, पर इख़लाक़ अदब सां ऐं सुठनि लफ़्ज़ इख़्तियार करे ईअं उन्हनि खे नसीहत कयो. जेके असांजा पाकिस्तान में मौलवी आहिनि जा आलिम आहिनि, सगोर अल्लाह साईं उन्हनि खे हिदायत ॾिए त ॾिसो त हू कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु था कनि, अहिड़ा किना लफ़्ज़ था इस्तेमालु कनि जो चवंदे त भाई यानी हिननि खां नसीहत केरु वठंदो. त तंहिंजे करे अल्लाह ताला असांखे त जिथे किथे ईअं थो चए, कुल इबादी यक़ूलु लती हिय अहसन इन शैतान यंज़गु बैनहुम इन शैतान कान लिल इंसान अदुव्वन मुबीना. इहे सूरत अल-इसरा 53 आयत में अल्लाह ताला हिते बि असांखे चए थो कुल इबादी, या मोहम्मद तूं चओ पंहिंजे ॿारनि खे यक़ूलु लती हिय अहसन, इख़्तियार कनि सुठा लफ़्ज़, तबलीग में दावत में सुठा लफ़्ज़ इख़्तियार कनि. छो इन शैतान यंज़गु बैनहुम, हिननि जे विच में शैतान अची थो वञे ऐं पोइ उन्हनि खे बरगलाए ऐं विढ़ाए ऐं हिननि खे सख़्तु लफ़्ज़ चवनि त तव्हां हीअ चओ, तव्हां काफ़िर हो, तव्हां मुशरिक हो, तव्हां ख़ारिजी हो. त छो त इहे तोखां जे इहे लफ़्ज़ उन्हनि ॿुधा त पोइ तोखां इहे नसीहत केॾांहुं क़बूल कंदा. त इहो असांखे अल्लाह ताला हिकिड़ो सबक़ ॾिए थो क़ुर में जिथे किथे. हाणे हीअ जेके असां वटि अॼु आहे आयत फ़क़ूला लहू क़ौलन लय्यिना, वञी फ़िरऔन खे चओ पर क़ुर्ब मुहबत में इख़्तियार कयो, सुठा लफ़्ज़ इख़्तियार कयो. हाणे ॾिसो कंहिं ॾे थो मोकिलेनि अल्लाह ताला, ऐं कंहिंखे थो मोकिले, 2 नबी आहिनि मूसा व हारून, उन्हनि खे थो मोकिले अहिड़े ज़ालिम ॾे जेको अल्लाह साईं क़ुर में उन जा लफ़्ज़ इख़्तियार करे थो. त के लफ़्ज़ जेके असांखे ॿुधाया अथसि त उते छा थो चए. उन में हिकिड़ी जॻह ते सूरत अन-नाज़िआत में छा थो चए, इहो ई फ़िरऔन चए थो अना रब्बुकुमुल आला, मां तव्हांजो ख़ालिक़ खां मथियो, मां आहियां तव्हांजो अलाह. ॿी जॻह ते
चए थो सूरत क़सस में मा अलिमतु लकुम मिन इलाहिन गैरी, मूंखां सवाइ तव्हांखे ॿियो को अलाह त मां कोन थो सम्झां त आहे। इहो सूरत क़सस 38 में। वरी अॻिते ॿी जॻह ते अलैस ली मुल्क मिस्र वहादिहिल अनहारु तजरी मिन तहती, ई सूरत ज़ुख़रुफ़ 51 में। चए थो हीअ जेके दरिया मिस्र जा वहनि था हलनि था, इहे मुंहिंजे हुकुम सां था हलनि ऐं मुंहिंजे हुकुम खां सवाइ इहे न चुरंदा न फुरंदा। वरी ॿी जॻह ते ॾिसो चए थो त जिते जेॾीमहिल हू जादूगर हुननि मूसा अलैहिस्सलाम ते ईमान आंदो त उन्हनि खे छा थो चए, आमिनतुम बि क़ब्ल अन आज़न लकुम, हिन ते तो मूसा अलैहिस्सलाम ते तव्हां ईमान आंदो मुंहिंजे इजाज़त खां सवाइ। इहो हिकिड़ी जॻह ते। वरी ॿी जॻह ते बि चए थो सनुक़त्तिलु अब्नाअहुम व नस्तहयी निसाअहुम व इन्ना फ़ौक़हुम क़ाहिरून। चए थो त हे फिरौन बनी इसराईल जा हिननि जे मर्दनि खे क़तलु कयो, हिननि जे छोकिरियूं ऐं माइयुनि खे असां ग़ुलाम करे पंहिंजे घर में रखंदासीं, असांजी ताक़त आहे हिते, असांजो मुल्क आहे। इहो आहे फिरौन, इहो इन जो लफ़्ज़ ऐं इहे जेके कुझु लफ़्ज़ क़ुर में। ॿी जॻह ते खोड़ जिते इन्नी अख़ाफ़ु अन युबद्दिल दीनकुम व यज़हिरा फ़िल अर्दिल फ़साद, हाणे पंहिंजे क़ौम खे चए थो त ही मूसा जे चवण ते न हलो। मूसा जेको आहे तव्हांजो दीन बदिलाए छॾींदो, अॿनि ॾाॾनि जो दीन बदिलाए छॾींदो ऐं मुल्क खे ख़राबु करे छॾींदो। मूसा मुल्क खे ख़राबु कंदो ऐं पाण सही थो करे। ॾिसो इहो सभु क़ुर में जिथे किथे अलाह साईं, इहा सूरत काफ़िर में 26 आयत में इहो केरु थो चए, फिरौन पंहिंजे क़ौम खे चए त मूसा मुल्क खे ख़राबु थो करे ऐं तव्हांजे अबे ॾाॾे जो दीन मटाए छॾींदो ऐं उन जो ॿुधो न, उन जो चवण बि न कयो। ॾिसो त अहिड़ो ज़ालिम जेको चए थो त मां आहियां तव्हांजो अलाह, मूंखां सवाइ ॿियो केरु आहे तव्हांजो मालिक ऐं हीअ दरिया मुंहिंजे हुकुम सां था हलनि। इहे लफ़्ज़ केर बि थो इख़्तियार करे। इहो ॾिसो इहो फिरौन, हाणे इहो जेको चए थो त अलाह बि मां आहियां, हीअ दरिया बि मुंहिंजे हुकुम सां था हलनि, इहे सभु लफ़्ज़ जेके चए थो ज़ुल्म जा, तकबुर जा, तजब्बुर जा ऐं उलूहियत जा ऐं तहदीद जा मूसा अलैहिस्सलाम खे ऐं बनी इसराईल खे चए थो मां हिननि जा मर्द मारे छॾींदुसि, औरतूं मां पंहिंजो ग़ुलाम करे बंगलनि में रखंदुसि ऐं ईअं कंदो हो। त इहो ई माण्हू आहे जंहिं ॾे अलाह ताला 2 नबी मोकिलिया, मूसा व हारून, ऐं उन्हनि खे छा थो चए फ़क़ूला लहू क़ौलन लय्यिनन, छा वञी हुननि खे हिदायत कयो, पर हुनखे भले लफ़्ज़ इख़्तियार कयो, उन्हनि में सुठा लफ़्ज़, अहिड़ा ॾुखिया लफ़्ज़ न हुजनि। त अॼुकल्ह जेके तव्हां असीं जेके कयूं था ॿियनि खे नसीहत, असां इन आयत मां कहिड़ो फ़ाइदो वठंदासीं? फ़ाइदो इहो वठंदासीं त असां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत है जेकी शिरक में पइजी विया आहिनि, बिदत में पइजी विया आहिनि, असीं हुननि जे लाइ इख़्तियार कहिड़ा लफ़्ज़ कयूं, कुर्ब वारा भला लफ़्ज़। छो जो अलाह ताला जे मूंखे इहे शयूं असांखे क़ुर में छो ॿुधायूं त असीं सबक़ वठूं, त असांजे अलाह जे हुकुम ते हलूं, त अलाह साईं असांखे छाजो हुकुम थो करे, छा असांखे करिणो आहे, छा हे न करिणो। जेॾीमहिल नबियुनि खे थो मोकिले अहिड़े ज़ालिम ॾे, अहिड़े काफ़िर ॾे, अहिड़े जेको पाण चए थो अलाह मां आहियां, उन ॾे, त उन जे बारे में हुनखे चए थो कुर्ब मोहबत में ॻाल्हायोसि, भले लफ़्ज़ इख़्तियार करे हुन सां ॻाल्हायो। त पोइ असांखे छा करिणो खपे, असां पंहिंजी उम्मत, पंहिंजे मुस्लमाननि खे असीं भई काफ़िर, मुशरिक, बिदत इहो लफ़्ज़ असीं इख़्तियार कयूं त इहो मुनासिबु आहे? इन जो त असांखे अलाह ताला हिसाबु वठंदो क़यामत ॾींहुं त तव्हां माण्हुनि खे दीन मां नफ़रत छो था करायो। असांखे सिखिणो आहे हिकमत सिखूं त हिननि खे माण्हुनि खे असीं जेॾीमहिल नसीहत कयूं त सुठा लफ़्ज़ इख़्तियार कयूं, भला लफ़्ज़ इख़्तियार कयूं, नरम लफ़्ज़ इख़्तियार कयूं। असां ईअं हुननि खे चऊं असांजा भाइर हो तव्हां, असां नथा चाहियूं त तव्हां कंहिं तकलीफ़ में पओ सुभाणे, ऐं असांजा कलमे वारा मुस्लमान भाइर हो, ऐं इहो जेको अमल तव्हां कयो था इन अमल में असांजो नबी करीम जी झल आहे, क़ुर में झल आहे, ऐं वधीक तव्हां सम्झ वारा हो, तव्हां सम्झी वेंदो इंशाअल्लाह। अहिड़ा लफ़्ज़ जेके हर को इंसानु सोचे सघे थो ऐं लफ़्ज़ भला कढी सघे थो, इख़्तियार करे सघे थो, पर असां इहे पंहिंजी पाण खे तकलीफ़ कोन था ॾियूं। असां त पंहिंजो हथियार तयारु आहे, जेॾीमहिल तेॾीमहिल छिले हुननि खे काफ़िर बि फतवा बि हणी छॾींदासीं, कुफ़र जी फतवा बि हणी छॾींदासीं, बिदत जी फतवा त हणी छॾियूं। ऐं इहा आयत जेकी उहा फ़क़ूल लहू क़ौलन लय्यिनन, इहो त असां नज़र ई कोन था कयूं इन आयत में, छो जो क़ुर असीं पढ़ूं कोन था, जे न पढ़ंदासीं त सम्झंदासीं केॾां, ऐं असां केॾां असां सम्झंदासीं क़ुर जेको असांखे हुकुम करे थो। असांखे अलाह ताला सूरत नहल में 125 आयत में चए थो उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमति वल मौइज़तिल हसना वजादिलहुम बिल्लती हिय अहसन इन रब्बक हुव अअलमु
من ضل عن سبيله وهو أعلم بالمهتدين. अल्लाह असांखे सिधो सो हुकुम करे थो त तव्हां दावत तबलीग कयो बिलहिकमा हिकमत सां वलमौइज़ा ऐं यादगिरी आख़िरत जी माण्हुनि खे यादगिरी ॾियो बिलमौइज़तिल हसना सुठे लफ़्ज़नि में सुठे इख़्तियार में नरमाई लफ़्ज़नि में वजादिलहुम बिल्लती हिय अहसन ऐं खणी तव्हांजो मुनाज़रो थिए या का अहिड़ी शइ थिए त बि ॾुखिया लफ़्ज़ किना लफ़्ज़नि खां पासो कयो इन रब्बक हुवा अअलम अलाह खे ख़बर आहे जेके दलाल में आहिनि ग़लति रस्ते में आहिनि अलाह उन्हनि जी सभिनि जी उन्हनि खे ख़बर आहे पर अलाह साईं नथो चाहे त इहो जेको विच में तव्हांजे असांजे विच में जेको विच में इहा यानी बुअद शर्ख़ थिए थो वञे परे था वञी पऊं जीअं अॼुकल्ह थिए बि थो ॾिसो कि त बरेलवी शियनि ॾे कोन वञनि शिया बरेलवी में कोन वञनि अल हदीस सलफ़ी तौहीद हुननि सां न वञनि न हुननि ऐं आहिनि सभु मुस्लमान सभई चवंदा त असीं मुस्लमान हूं कलमे वारा हूं पर जे हुन जी ॻाल्हि ॿुधनि हुन जी ॻाल्हि इहो शैतान हुननि खे बरगलाए परे करे वेठो आहे हिक ॿिए खे जीअं न ॿुधनि त सम्झी न वञनि जीअं न असां वटि अचनि असीं हुन ॾे वञूं हुननि खे नसीहत कयूं त हुननि खे क़ुर सुन्नत ॿुधायूं नबी जो हुकुम हीअ आहे अलाह जो हुकुम हीअ आहे त इहे परे नथी वञनि पर हुननि खे शैतान वारे में असांखे बि परे करे छॾियो हुनखां न हू असांखे ॿुधनि था न असीं हुननि जो ॿुधूं था त इहो ई असांखे शैतान जा शिकार असीं थी विया आहियूं छो जो क़ुर खां असीं परे थी विया आहियूं अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिजो इहे शयूं विच मां खणी छॾियूं हिते असांखे क़िसो यादि अचे थो हिकिड़ो जाफ़र सादिक़ जेको इमाम हो उहो उन हिकिड़ो दफ़ो पंहिंजे ग़ुलाम खे चई त मूं कोरो खणी अचे मूंखे वुज़ू करा त हू खणी आयो छोकिरो जेको नंढिड़ो ग़ुलाम हो उहो खणी आयो कोरो हुनखे वुज़ू पियो करे जाफ़र सादिक़ इमाम जेको त पाणी हुनजे कोरे जो हारजी पियुसि हिन जे सीने ते हिन जे खमीस ते त हिन जे लटा आला थी विया त ॾाढो कावड़ मां हिन करे जाफ़र सादिक़ इमाम हुन ॾे ॾिठो त हुन छोकिरो जेको हो हाफ़िज़ क़ुर जो त हुन चयो त वल काज़िमीन अल ग़ैज़ अलाह ताला क़ुर में चए थो त जेके कावड़ खे क़ाबू था कनि त हिन इमाम चयो त पंहिंजे ग़ुलाम खे क़दम तु ग़ैरी मां पंहिंजो जेको कावड़ हुई उन खे मूं क़ाबू कयो त ग़ुलाम वरी ॿी आयत पढ़ी ॿुधो वल आफ़ीन अनिन नास जेके माफ़ कनि था इहे अलाह जे बाननि जूं अलाह ताला सिफ़त कई आहे क़ुर में त हुन ॿुधायो वल आफ़ीन अनिन नास जेके माफ़ था कनि माण्हुनि खे त हुन इमाम जाफ़र चयोसि आफ़ौतु अंक मां तोखे माफ़ करे छॾियो वरी हुन ॿी टी आयत पढ़ी वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन सूरत आल इमरान में त वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अलाह साईं उन्हनि खे पसंदि कंदो आहे जेके इंसाननि खे आज़ादु कंदा आहिनि ऐं जंहिं ॿियनि इंसाननि ते इहसान कंदा आहिनि त हिन चयो हिन जाफ़र सादिक़ क़ाल अज़हब अंत हुर्रुन लिवजहिल्लाह तूं आज़ादु आहीं अलाह जे ख़ातिर ऐं वलक मिन माली अल्फ़ दीनार ऐं मुंहिंजे ख़ासि पैसनि मां 1000 दीनार तुंहिंजे लाइ तोहफ़ो आहे तो ॾिसो न केॾो क़ुर ते हू तरकीज़ कंदा हुआ क़ुर वटि बीहंदा खणी केॾो बि हुननि सां वाक़ियो थिए छा बि थिए पर हू ॾिसो क़ुर ते बीहंदा क़ुर जे हद खां ॿाहिरि न निकिरंदा अॼुकल्ह असांखे असांजी हालत ऐं हुननि जी हालत में छा आहे असां न क़ुर ॿुधूं था न सम्झूं था न बीहूं था उन जे आयतुनि ते अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد